कानपुर मारवेझो में चोरी जा जवाबदार गिरफ्तार न करण खिलाफ गबोल बिरादरी जे माण्हुनि जो थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। चोरी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ्तार करण जो मुतालबो। कानपुर मारवेझो ॻोठ बंगुल लगारी में ॻोठाणे सरवर गबोल जी अटकल 3 ॾींहं अॻु चोरी थियल में मुलविस जवाबदार गिरफ्तार न करण खिलाफ ॻोठ बंगुल लगारी सां वास्तो रखंदड़ गबोल बिरादरीअ जे माण्हुनि मुंशी अलीगुल गबोल, बहलीम गबोल, मुर्तज़ा गबोल, शहजाद गबोल ऐं ॿियनि जी अॻवानी में कानपुर मार थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मीडिया खे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु ॻोठाणे सरवर गबोल जी में चोरी थी, जंहिं जा बर वक़्त पेरा खणी ॻोठ लुत्फ़ अली गडाणी में हयासीं ऐं असांजे बर वक़्त पहुचण ते जवाबदार ख़ुदा बख़्श गडाणी, दुरमोहम्मद गडाणी ऐं हफ़ीज़ असांखे चोरी थियल में वापसि कराए जन चयो त 2 ॾींहनि अंदरि चोर बि अव्हां हवाले कंदासीं, पर 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद चोर नाहिनि ॾिना विया। उल्टो हाणे ॼाणायल जवाबदारनि चोरनि ॾियण खां ठिप इनकार करे छॾियो आहे, पर कानपुर मार पुलिस का बि तदारक नथी करे मुज़ाहिरीन मुतालबो कयो त चोरीअ में घुर्बल मरनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।